पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी कंदड़ बेंच टुटी वई। 4 जजिस बेंच खां धार। जस्टिस याहिया आफरीदी ऐं जस्टिस अतर मिनुल्ला पाण मुरादे नोटिस जी मुखालफ़त कंदे बेंच खां धार थी विया। जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मज़ाहर नक़वी पारां बि केस जी ॿुधणी खां माज़रत। 4 जजिस जा इख़्तिलाफ़ी नोट बि साम्हूं अची विया। जस्टिस मंसूर अली शाह लिखियो त हिकु मोज़िज़ जज जी ऑडियो लीक थी पर इदारे को बि जवाब न ॾिनो। फाज़िल जज ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में बि रेफरेंस दाख़िल थी चुको आहे। जाज थियण ताईं फाज़िल जज खे ॾियणु घुर्जे। जहिड़े अंदाज़ में मोज़िज़ पाण मुरादो नोटिस लाइ मामिलो चीफ जस्टिस ॾांहुं मोकिलियो, लॻे थो त फाज़िल जज जे इलेक्शन मामलनि में गैर ज़रूरी दिलचस्पी आहे। जस्टिस अतर मिनुल्ला इख़्तिलाफ़ी नोट में सवाल उथारिया त वॾे वज़ीर खे असेंबली तोड़ण जो अख़्तियार आहे या न, छा कंहिं टे शख़्स जी डिक्टेशन ते असेंबली तोड़े सघिजे थी। जस्टिस जमाल ख़ान मंदो ख़यल इख़्तिलाफ़ी नोट में चयो त गुलाम महमूद डोगर केस बाबति ऑडियो इंतिहाई संजीदा आहे। लॻे थो त जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मज़ाहर नक़वी अॻुवाट ते ज़हन ठाहे चुका आहिनि। मौजूदा हालतुनि में पाण मुरादो नोटिस वठण जो जवाज़ नथो ठहे। जस्टिस याहिया आफरीदी चयो त टिनि वास्तुनि ते आर्टिकल 184 लागू नथो थिए। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति पाण मुरादे जी ॿुधणी कंदड़ 9 रुकनी लॉ चर्बण खां पोइ चीफ जस्टिस पंहिंजी पंज रुकनी बेंच जोड़े छॾी। ॿुधान अटॉर्नी जनरल सदर पारां ॾिनई ते पंजाब ऐं केपी में चूंडूं कराइण मुमकिन करार ॾेई छॾियो। जस्टिस अख्तर मासनात इलेक्शन एक्ट में लिखियलु आहे त सदर बि चूंडुनि जी तारीख़ थो। पहिरियों चूंडुनि बाबति आइन मोशो, बाद में असेंबली तरमीम करे सदर ऐं गवर्नर खे इख़्तियार ॾिनो। चीफ जस्टिस मासनात तारीख़ ऐं निगरान हुकूमत जोड़ण लाइ गवर्नरी जी ज़रूरत नाहे। समझण चाहियूं त सदर ECP सां कहिड़े मामले ते व्रत कंदो आहे। कंहिं न कंहिं नुक़्तो अचण वारा आहियूं के सुभाणे ताईं करणु चाहियूं था। जस्टिस जमाल ख़ान पुछियो त इलेक्शन कमीशन चूंडियल हुजे ऐं पैसा न हुजनि त छा। जस्टिस मुनीब अख्तर चयो त हैरत जी क्रिकेट मैच लाइ पैसा आहिनि पर चूंडियल आहिनि। अदालत ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। बात हो रही है तो ये बात करो कि असेंबलियां बार बार तोड़ती क्यों हो। चौधरी परवेज इलाही तो इलेक्शन असेंबली नहीं तोड़ना चाहता था, किसने उसको दबाव डालकर इलेक्शन असेंबलियां तोड़ी। वो खेलने को चांद मांगता था, इन्होंने 22 करोड़ का मुल्क उसको खेलने के लिए हाथ में पकड़ा दिया। इलेक्शन होगा लेकिन पहले दूध का दूध और पानी का पानी होगा। इलेक्शन होगा, जरूर होगा, लेकिन पहले तराजू के दोनों पलड़े बराबर किए जाएंगे। पहले घड़ी चोर को कटहरे में खड़ा करो, औलाद छुपाकर पाकिस्तानी कौम और अदालतों से झूठ बोलने वाले को खड़ा करो कटहरे में। पहले फॉरेन फंडिंग ले जुर्म करने वाले को कटहरे में खड़ो। इमरान जिन कुल्हनि ते चढ़ी इक़्तिदार में अचणु चाहे थो उहे कुल्हा न रहंदा। पहिरियां घड़ी चोर खे इंसाफ़ जे कटहरे में बीहारियो, पोइ चूंडूं थींदियूं। ही साल चूंडुनि जो आहे ऐं इलेक्शन ज़रूर थींदी, पर उन खां अॻु इंसाफ़ थींदो। ताराज़ी जा ॿई पासा बराबर कया वेंदा। नवाज़ शरीफ़ सां थियल नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो थींदो ऐं इमरान ख़ान खे इंसाफ़ जे कटहरे में बीहारियो वेंदो। मरियम नवाज़ जो साहिवाल में नून लीग जे वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त मुल्की सूरतहाल जी ज़िम्मेवार पैनामा बेंच ऐं उन जे जोड़ण वारा आहिनि। नवाज़ शरीफ़ जी धीउ साम्हूं बीठल आहे। इमरान ख़ान जी धीउ किथे आहे? अॼु किथे आहे जनरल रिटायर्ड फैज़? किथे आहे जस्टिस रिटायर्ड खोसा? ऐं किथे आहे उहो डैम वारो बाबा? सभु बेनकाब थी चुका आहिनि। इस्लामाबाद जी अदालत क़त्ल जी कोशिश ऐं तोशाखाना केस ज़िले कचहरी मां जुडिशियल कॉम्प्लेक्स मुंतक़िल करण बाबति इमरान ख़ान जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इमरान ख़ान जो पिम्स अस्पताल मां मेडिकल कराइण वारी दरख़्वास्त रद्द। अबूरी ज़मानत में 1 ॾींहं लाइ बाद
अॼोकी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि मंज़ूर कई वई। वकील बाबर रहमान दलील ॾिना त इमरान ख़ान सुभाणे अदालत में पेश थींदो। मथस हमले जो ख़दशो आहे। इमरान ख़ान ख़िलाफ़ सभई केस जुडिशियल कॉम्प्लेक्स में ॿुधा वञनि। जज दरख़्वास्त कंदे रिमार्क्स न त तारीख़ में कॾहिं नाहे थियो त पंहिंजी अदालत छॾे ॿी अदालत वञी वेहूं। अदालत हिते ई हूंदी, ॿिए हंधि मुंतक़िल न कंदासीं। हल्फ़ी बयान ॾियो त इमरान ख़ान सुभाणे पेश थींदो। इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी वयूं। हाणे क़ौमी असेंबली में वापसी मुमकिन नाहे। स्पीकर राजा परवेज़ अशरफ पीटीआई अॻवाननि खे वाज़े करे छॾियो। पीटीआई अॻवाननि आमिर डोगर, कंवल शोज़ब, साजदा बेगम, आमिर कियानी, आसमा हदीद, अमजद नियाज़ी ऐं ॿियनि स्पीकर सां मुलाक़ात करे इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी वारो फ़ैसिलो वापसि वठण जी इस्तदा कई। स्पीकर वाज़े कयो त कानून आइन असेंबली जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि तहत इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे चुको आहियां। फ़ैसिलो कंहिं बि सूरत में वापसि नथो थी सघे। अवाम खे इदारनि ख़िलाफ़ भड़काइण वारे केस में गिरफ़्तार लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अमजद शुएब 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। इस्लामाबाद पुलिस अमजद शुएब खे जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश करे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। प्रोसिक्यूटर अदालत में अमजद शुएब जो बयान पढ़ी ॿुधायो त अमजद शुएब निजी टीवी ते पंहिंजे बयान सां हुकूमत, अपोज़िशन ऐं सरकारी मुलाज़िमनि विच में नफ़रत पखेड़ण जी कोशिश कई। खेसि 5 खां 7 साल सज़ा थी सघे थी। आज और कल से जो बहुत सख्त किस्म का क्रैकडाउन शुरू होगा, तो ये एक लास्ट अपील है, एक गुजारिश है तमाम सूबे भर में कि जो भी एसओपीज हुकूमत ने कही है उस पर सख्ती से अमल करें और किसी किस्म की जो है परेशानी का सबब ना हो। देखिए, हमने तो उनको इतनी अच्छी ऑफर दी हुई है इमरान खान के टाइगरों को कि आप पूरे मुल्क की तरह सिंध में भी इसको सेलिब्रेट करिए, आपका बहुत बड़ा त्योहार है। ये इतने बड़ी बड़ी बातें करने वाले उसके लीडरान, उसके एमपीए, उसके एमएनए, कोई वफाकी वजीर था, वो बहुत बड़ी भड़के मारते थे कि हम ये कर देंगे। कोई एक ऐसा शख्स नहीं जो इमरान खान के कहने पे सिंध में लब्बैक कह कहा जी मैं जेल भरो तारीख बनने के लिए तैयार हूँ, मैं उसमें उसका ऐसा बनने के तैयार हूँ। जिसने आपको 1973 का कॉन्स्टिट्यूशन दिया, जिसकी किताबें आप रोज कोर्टों में सामने आपके रखी हुई होती है, जिसका ऑथर शहीद जुल्फ़िकार भुट्टो है, उसका मुकदमा आपकी अदालतों में पड़ा हुआ है। आपके पास वक्त नहीं है उन केसों को सुनने के लिए। वो क्या रहा है इस मुल्क में? इस तरह से ना कानून चलता है, इस तरह से ना मुल्क चलते हैं। मैं समझता हूँ कि ये बाकायदा अलार्मिंग सिचुएशन इस मुल्क में। छा सिंध में पीटीआई अॻवान पंहिंजे लीडर जे चवण ते गिरफ़्तारी नथा ॾेई सघनि? जेल भरियो तहरीक वारा नाला लिखाइनि, खेनि पिक एंड ड्रॉप जी सहूलियत ॾिनी वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त मुल्क खे आइन ॾींदड़ जो केस ॿुधण लाइ अदालतुनि वटि वक़्तु न आहे। लाडले खे संदसि मर्ज़ी मूजिबि सहूलियत ॾिनी पई वञे। सिंध असेंबली में जीडीएमपी नंद कुमार आम वाइपे वारनि शयुनि जा अघ वधण ख़िलाफ़ ध्यान छिकायो नोटिस पेश करे छॾियो। नंद कुमार चयो त खाधे पीते जी शयुनि जे अघनि में 100% इज़ाफ़ो कयो वियो। हुकूमत टैक्स ऐं वापारी अघ वधाए रहिया आहिनि। ग़रीब माण्हू आपघात करण ते मजबूर आहिनि। ॿुधायो वञे त वज़ीरनि जा कहिड़ा ख़र्च घटाया विया। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चयो त नंद कुमार खे ग़रीबनि न पर पंहिंजे सीएनजी स्टेशन जी ॻणती आहे। मुकेश कुमार ऐं नंद कुमार विच में जुमलनि जी ॾे वठि पिणु थी। महांगाई ख़िलाफ़ तहरीक लबैक पाकिस्तान जे सॾ ते सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में जुज़वी हड़ताल। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, जैकाबाद, शहदादकोट, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में जुज़वी हड़ताल रही। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा, तेल अघनि में कयल इज़ाफ़ो वापसि वठण ऐं महांगाईअ ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो। एसडीपी जो सखर खां निकतल पैदल मार्च मंज़िल तरफ़ रवां दवा। मुख़्तलिफ़ हंधनि ते मार्च जी शानदार आजियां। ज़ैन शाह चयो आहे त बरसातुनि ऐं ॿोॾि बाद मुतासिर दरबदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुकूमत मुतासिरनि जी बहालीअ लाइ के बि क़दम न खंया आहिनि। इस्लामाबाद जी कायदे आज़म यूनिवर्सिटी में शागिर्दनि जी 2 तनज़ीमनि में झेड़ेबाज़। यूनिवर्सिटी बंदि। इंतिज़ामिया यूनिवर्सिटी अणॼातल मुदे ताईं बंदि करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो।
यूनिवर्सिटी इंतजामिया पारां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे हॉस्टल्स में फौरी तौर ख़ाली करण लाइ नोटिस जारी। मलीर जी शाह लतीफ़ टाउन वारे इलाइक़े मां निंगरी पुरस्कार नमूने गुम, वारिस परेशान। वारसनि जो चवणु आहे त 5 वरियनि जी पिरिया जो पतो नाहे पइजी सघियो, ॻोल्हा में मदद कई वञे। पाकिस्तान सुपर लीग जी 16हीं मैच में लाहौर कलंदर्स मैच खटण लाइ इस्लामाबाद यूनाइटेड खे 201 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। लाहौर पारां फ़खर ज़मान 36, अब्दुल्ला शफ़ीक 45 ऐं बिलिंग्स 33 रन्स ठाहे नुमाया रहिया। हदफ़ हासिल करण लाइ इस्लामाबाद यूनाइटेड जी बैटिंग जारी। 2 टीमूं इवेंट में 3 मैचेस खटी चुकियूं आहिनि।